अगर काश उन वक़्त हुजूं हा फ़ातिमा ज़हरा फ़रीद ज़हरा के अज़ियत ॾियण न ॾियूं हा त हुननि खे अज़ियत ॾियण न ॾियूं हा त हसन हुसैन जे मथां साथ ॾियूं हा बतूल जे मथां साथ ॾियूं हा ज़हरा जे मथां साथ ॾियूं हा त इमाम हसन हुसैन अली अकबर अली असगर पाणी बंदि न करायूं हा त हुननि मथां असां काश हुजूं हा त हुननि जे मथां सिर क़ुर्बान कयूं हा जोकी मुस्लमान चवंदा आहिनि पर हुननि जी दिलनि में नफ़रत ऐं हुननि जी दिलनि में त लुत्फ़ छा थो ॼाणे त हुननि जी दिलनि में नफ़रत आल मोहम्मद खां बग़ैर हुननि जी दिलि में एॾी नफ़रत पहुची वई आहे भरिजी वई आहे उहो पंहिंजी रसूल जी आल खे विसारे करे रसूल ख़ुदा जी आल खे विसारे करे अमीर मोमिन अली अबू तालिब सलाम खे विसारे करे उहो पंहिंजी ख़्वाहिशनि जी पैरवी चाती आहे। मां यकीन कये त 100% सच थो चवां कॾहिं क़यामत ॾींहुं ईंदो त इहे क़ौम कहिड़ा जवाब ॾींदा त मुस्लमान अॼोका कॾहिं पंहिंजी पैरवी पंहिंजी अयाशियुनि पंहिंजी छा चवंदा आहिनि यारी बासी शायदि उहो जन्नत जा वारस हुजनि जन्नत जी टिकेट हुननि जे हथ में हुजे शायदि अहिड़ी को हुननि जी ख़िदमत था कनि हुननि जी परवरिश था कनि ऐं हुननि जी इस्तक़बाल था कनि। अफ़सोस आहे जो की मुस्लमाननि वटि त मां इहो मजबूर थी मां मूंखे चवणो थो पए त की त ज़हरा खे त अज़ियतूं त ॾिननि मुस्लमाननि हुननि त पाणी सभु कुझु बंदि त कयनि पर हुननि जी आल खे बि अॼोका मुस्लमान तकलीफ़ ॾियनि था।